सिंधी वीडियोस देखने के लिए सरल क्रिएटिव सिंधी चैनल से जुड़े रहिए। सच्चो सतराम, सच्चो सतराम। परमपिता परमेश्वर शहंशाह सतगुरु साईं सतराम दास साहिब जी की असीम कृपा व हजूरी रूप साईं साधराम साहिब के मार्गदर्शन में पवित्र पावन भूमि नागपुर में सच्चो सतराम तीर्थ धाम का निर्माण कार्य प्रगति पथ पर है। इस मंदिर के अंदर शहंशाह सतगुरु साईं सतराम दास साहिब जी और सच्चो सतराम संपदा के महान संतों एवं राधा कृष्ण मंदिर व राम दरबार को विराजमान किया जाएगा। सरोवर के एक कंठ पर इष्ट देव श्री झूलेलाल साईं जी का मंदिर और एक तरफ सरोवर के दूसरे कंठ पर भगवान भोलेनाथ का मंदिर बनाया जाएगा। तीर्थ धाम परिसर में हरियाली के बीचों बीच दुर्गा माता मंदिर का निर्माण भी किया जाएगा। सरोवर के बाहरी किनारे पर संत देव माला होगी, जिसमें सिंध के सभी संतों के स्वरूप दर्शन के लिए रखे जाएंगे। इस मंदिर का पूरा निर्माण सरोवर के मध्य में होगा। इसके अलावा यात्री निवास निर्माणाधीन है। इस तीर्थ धाम में एक विशाल गौशाला का निर्माण भी हो रहा है। साथ ही नेचुरोपैथी का निर्माण भी किया जाएगा। परिसर के चारों ओर हरियाली का वातावरण भी निर्मित किया जाएगा। इस धाम के निर्माण के आगामी चरणों में विभिन्न योजनाएं जैसे SSD गुरुकुल, सांस्कृतिक व आध्यात्मिक पुस्तकालय, सभागार, ध्यान एवं योगा केंद्र, भंडार गृह, विवाह वाटिका और हॉल, SSD स्वास्थ्य सेवा, शिक्षा सेवा, संस्कार व संस्कृति सेवा एवं पशु पक्षी सेवा का निर्माण प्रस्तावित है। इन सभी निर्माण योजनाओं को हिंदू सनातन धर्म के अनुसार सभी पूजा पद्धतियों से किया जाएगा। सचो सतराम तीर्थ धाम जिन प्यार भरी भूमिका पूज्य डेवरी साहब संत सतराम धाम रारकी साहब की तरफा आशीर्वाद शुभकामना वाधाई जे प्यार प्रेम उमंग उत्साह श्रद्धा भाव सा सचो सतराम तीर्थ धाम ते निर्माण कार्य हली रहियो आहे। जे प्यार प्रेम सा संगत उते अची करे पंहिंजूं शेवाऊं अर्पण करे रही आहे। कॾहिं ॿिन्ही सूरतुनि में तव्हां सभिनी खे कोई कार्यकर्ता या शेवा करण वारा शामिल थियण वारा जेके तव्हां उमंग उत्साह सां इहो कुझु करे रहिया आहियो, उनजे लाइ संत सतराम धाम रारकी साहब जे तरफ़ां सभिनी खे आशीर्वाद ऐं इहे ॾिसी करे त जेको ख़ासि करे धाम जो कार्य हुजे या मुंहिंजे चौधारी हिकिड़ो ख़ूबसूरत ऐं मालिक जी रहमत जे अमृत सां भरियल सरोवर बणिजी रहियो आहे। उनजो कार्य हुजे या SSD वाटिका जेको गार्डन बणिजी रहियो आहे, उते जेको बि कार्य हली रहियो आहे या उन सां गॾु जेको निर्माण कार्य थी रहियो आहे, राइश जो, सहूलियतुनि जो या गौशाला जो कार्य जे तेज़ी ऐं प्यार सां इहे सभु कार्य हली रहिया आहिनि। ऐं बाक़ी संगत भंडार इहे सभु तव्हां सभु शामिल ई आहियो ऐं ॿिया बि केतिरा ई कार्य अॻिते वधी रहिया आहिनि। इहो ॾाढो सौभाग्य ऐं मालिक जी रहमत जी ॻाल्हि आहे। इहा पूरी शेवा तव्हां सभिनी खे नसीब थी रही आहे। तव्हां सभु जे उमंग उत्साह सां हर तरीक़े सां पोइ उहे रूम्स हुजनि, हॉल्स हुजनि, डेल साहब जी शेवा हुजे या कंहिं बि तरीक़े सां पंहिंजूं शेवाऊं अर्पण करे रहिया आहियो या देवतीस चैन जे थ्रू या SSD संग्रह बॉक्स जी मार्फत तव्हां जेके सभु जंहिं उमंग उत्साह प्यार सां इहे सभु शेवाउनि में शामिल थी रहिया आहियो ऐं जे प्यार सां वरी सभु उहे कार्यकर्ता
उन्हीं शेवा खे निभाए रहिया आहिनि। मालिक तारी यही अरदास त पाण सभिनी खे जेका हिमत ऐं सुमत ॾेई रहियो आहे, इहो कार्य जल्दी पूरो थींदो ऐं उनजी आशीर्वाद तव्हां सभिनी जे मथां सदाई वसंदी रहे। ॾिसो तमामु जल्द इन कार्य खे पूरो करे, छाकाणि त तक़रीबन हिन हफ़्ते या 15 ॾींहंनि में पथर जो कमु बि शुरू थी रहियो आहे। इहो तव्हांजो उमंग उत्साह ऐं मालिक जी रहमत सदाई तव्हां सां साण हुजे ऐं तव्हां सदाई ख़ुशि व आबाद हुजो। सचो सतराम, सचो सतराम, सचो सतराम।